गडाब थाणे जी हद में फार्म हाउस में ईंदड़ माण्हू शराब के नशे में धुत थी रात जो हवाई फायरिंग करे वॾे आवाज़ में इको साउंड ते गाना हलाइण लगा। फायरिंग सबब आस पास के रहवासियों में खौफ वारी सूरत हाल पैदा थी वई। यूसी 8 शाह मुरी के मुख्तलिफ ॻोठनि जंहिंमें बाबू पातणी ॻोठ, अली मोहम्मद गबोल ॻोठ, यूसुफ रिंद ॻोठ, हाजी रमज़ान वाडेलो ॻोठ, दरिया खान सहताणी, हाजी उर्स सहताणी ॻोठ जे मौजूदीन ओलह प्रेस क्लब ते एहतजाजी मुज़ाहिरो कंदे GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त अॼु असांजो एहतजाज करण जो मक़सदु ई इहो आहे त हिते कुझु फार्म हाउस आहिनि जेके ॿाहिरां माण्हू अचनि था ऐं राति जो हिकु त इको साउंड उन्हनि जा एतिरा वधियल आहिनि जो असांखे सुम्हण ॻोठाणनि खे नथा ॾियनि ऐं वरी फायरिंग नशो पी शराब पी पोइ एॾी अंधाधुन फायरिंग कंदा आहिनि जो असीं परेशान आहियूं। असां 1-5 ते कॉलूं कंदा आहियूं, तक़रीबन सभिनी खे चई चई थका आहियूं पर केरु ॿुधण वारो कोन्हे। तव्हां ॾिसी सघो था त हीअ हेतिरी मिक़दार में असां गोलियूं जमा कयूं आहिनि जेके माना किलाशन कोप जूं पिस्टलनि जूं ऐं हीअ माना धड़ाधड़ फायरिंग कनि था, असांखे ॾाढो परेशान कयूं आहे। इनका साउंड जो है इतना बड़ा है कि किसी को सोने नहीं देते। कोई बीमार हो, कुछ भी हो, कैसे भी हमारे गोठों को सबको तकलीफ है। तो हम ये बोलते हैं कि पुलिस कुछ न कुछ एक्शन ले इनके बारे में, या हुकूमत हमारा सुने ये चीज़ तो हमारे लिए कुछ ना कुछ करे इस तरीके से, क्योंकि इन्होंने हद से ज़्यादा कर लिया, हद से ज़्यादा कर लिया ये सिस्टम जो कराते हैं। नमाज के टाइम तक, फजर के नमाज तक इनका गाना शुरू है और फायरिंग शुरू है। ये हमारे को जो है ना, हमारा सबका इनका मुतालबा है कि ये जो है ना बंद हो जाए। चलाना और गोली चलाना ये बुरी बात है। हमारे लिए पुलिस जो है ना, इतना किसी के पास एक पिस्टल होगा वो भी लेसनदार होगा, उसके पूछेंगे, लेकिन जिसको जो है ना ये सारा रात करते हैं ना, उनको कोई पूछने वाला नहीं है। इहो त वाक़ई जो गडाब जो एरियो आहे हिते जेतिरा बि फार्म हाउस आहिनि तक़रीबन वॾो हिननि में शोर स्पीकर फायरिंग हिते जेका अवाम आहे तमामु परेशान आहे ऐं फायरिंग करण जे बावजूदि माण्हुनि जो जेको निंड आहे उहा सुकून आहे उहा बर्बाद आहे। उन खां पोइ जेके वॾा स्पीकर आहिनि उहे हलनि था, आज़ान महिल हलनि था, आज़ान थिए थो त बि हू स्पीकर बंदि नथा कनि। असांजी इंतिज़ामिया खां इहो ई अर्ज़ु आहे त एक्शन खयो वञे ऐं हीअ जेका फायरिंग नाजाइज़ कनि था इहा रोकी वञे ऐं इन खां सवाइ जेको हिननि जो इहे स्पीकर वग़ैरह आहिनि इहे बि बंदि कनि। मुज़ाहिरीन मोहम्मद असगर पातणी, हाजी बशीर सहताणी, नवाज़ अली मरी, काउंसलर इकबाल खासकेली, यासीन मरी, हाजी मुंशी मरी, राहिब गबोल, रशीद सहताणी, रजब गबोल, असलम गबोल, साबू पातणी, निगरान हुकूमत ऐं SSP मलीर ऐं गडाब जे SHO खां मुतालबो कंदे चयो त फार्म हाउस जे मालिकनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे उन्हनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे त जीअं असांजा ॻोठाणा सुकून वारी ज़िंदगी गुज़ारनि, न त ॿी सूरत में असां नादरन बाईपास बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो कंदासीं।